नाज़रीन हींअर असीं सलमान जोणे जे वटि आहियूं। सलमान जोणे जो सिंध औरत तहरीक जी कन्वीनर आहे। स्टूडेंट लाइफ खां वॾी मुतहरिक रही आहे। सिंध जा जेके बि बलदड़ इशूज़ हुजनि, चाहे उहो सी पैक जो मसइलो हुजे, नंढपिण जी शादी जो मसइलो हुजे, सिंध में धारनि जी आबादकारी जो मसइलो हुजे, कालाबाग डैम जो इशू हुजे, खणी जेको आहे आम सिंध जी मज़लूम न्याणी ते तशदुद जो मसइलो हुजे, सलमान जोणे जी वक़्तन फ़वक़्तन पंहिंजे वस आधार उन्हनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदी रही आहे। अचो त सिंध जे बलदड़ इशू ते सलमान जोणे जे सां ॻाल्हायूं। मुंहिंजो नालो सलमा जोणे जो आहे। GSN महाज जी लेडीज़ विंग सिंध औरत तहरीक सां मुंहिंजो वास्तो आहे। सिंध औरत तहरीक जी मां कन्वीनर आहियां। तव्हांजो जेको सुवालु आहे त क़ौम परस्त तंज़ीमुनि में सिंध जी बहिराड़ीअ जी औरत या आम शहरी औरत जेका आहे उहा छो न आहे या घटि छो आहे। मां ॿियनि तंज़ीमुनि जे हवाले सां त कोन थी चई सघां त छो न आहे, पर छाकाणि त असांजो कमु सिंध औरत तहरीक जो कमु बेसिकली सिंध जी बहिराड़ीअ जी औरत ते ई आहे। असां वटि मेजोरिटी औरतूं जेके आहिनि बहिराड़ीअ जूं ई आहिनि, चाहे उहे कराची जूं बहिराड़ियूं हुजनि या सॼे सिंध जूं बहिराड़ियूं हुजनि। असांजो त कमु ई उन ते आहे। असांजूं औरतूं आहिनि। बाक़ी घटि छो आहिनि उनजो जवाबु मुख़्तसरन इहो आहे त छाकाणि त सिंध जेको आहे हिकु ज़रई मुल्क आहे। असां वटि जागीरदाराणो निज़ाम आहे ऐं उन हवाले सां जागीरदाराणा निज़ाम सां गॾोगॾु जागीरदाराणा सोच असांजे माण्हुनि ते हावी आहे, जंहिंमें औरत खे पंहिंजी मिल्कियत सम्झो वेंदो आहे। ऐं छाकाणि त मेल डोमिनेटिंग सिस्टम बि आहे त औरत खे घटि आणण जी कोशिशि कई वञे थी। ॾिठो वञे त सिंध जी औरत खे शऊर आहे, उनखे अवेयरनेस आहे, छो जो अॼु असां जंहिं दौर में गुज़ारे रहिया आहियूं उहो डिजिटल दौर आहे। इन्हनि सां हर औरत चाहे पढ़ी लिखी हुजे या घटि पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे, ड्यू टू मीडिया हुनखे अवेयरनेस आहे। ठीकु आहे। असां बहिराड़ियुनि में वञूं था, असां औरतुनि सां न सिर्फ़ु औरतुनि जे मसइलनि ते बल्कि सिंध जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं। बहरिया टाउन जो मसइलो हुजे या धारी आबादकारी जो हुजे, बिहारी बंगालियुनि जो हुजे, तव्हां असांजे मुज़ाहिरनि में ॾिठो हूंदो त औरतूं हूंदियूं आहिनि। औरतूं हूंदियूं आहिनि इन जो मतिलबु इहो आहे त शऊर औरतुनि में आहे, अचे थो ऐं हू जिदोजहद करणु ॼाणनि थियूं। आहे ॻाल्हि इहा ई आहे जेका मूं तव्हांखे चई त असां वटि जेको जागीरदाराणा सोच आहे, जागीरदाराणा सोच आहे ऐं उनजो असरु छाकाणि त सिंध औरत जेका आहे उहा जागीरदाराणा निज़ाम में पाण पीढ़ियल आहे। सिंध पाण जेका आहे हिकु महकूम धरती आहे, महकूम मुल्क आहे ऐं उनजो मर्द पाण महकूम आहे। त थींदो छा आहे त तबक़ाती तौर ते जेको आहे मथियों हेठां वारे ते ज़ुल्म कंदो आहे, उनखे पीड़ींदो आहे। त ईअं ई आहे त असांजो जेको मर्द महकूम मर्द आहे उहो छाकाणि त पाण पीड़िजी अचे थो पंहिंजे ऑफिसरनि खां, पंहिंजे मथियनि माण्हुनि खां, वरी उहो अची औरत खे रोब करे थो, उन ते हुक्मरानी करे थो। इन जे करे औरत जेका आहे आवाज़ नथी उथारे सघे, असांजी ख़ासि तौर ते बहिराड़ीअ जी औरत, छाकाणि त उनखे असांजी बहिराड़ीअ जी औरत खे वीचारी खे त पंहिंजी मर्ज़ी सां न कपिड़ा पाइण जो हक़ु आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां मानी खाइण जो हक़ु आहे, न पंहिंजी मर्ज़ी सां कुझु ॻाल्हाइण जो हक़ु आहे। त उहा पंहिंजी क़ौम जे लाइ आवाज़ कीअं उथारींदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी जेका पढ़ी लिखी औरत आहे, असांजी शहरी औरत आहे या असांजो जेको क़ौम परस्त मर्द भाउ दोस्त जेको बि आहिनि साथी कमु करण वारा, उहे न सिर्फ़ु पंहिंजे घर वारनि जी घर जी औरतुनि खे मुतहरिक कनि, उन सां गॾोगॾु पंहिंजा ॻोठ पंहिंजे शहरनि जी औरतुनि खे मुतहरिक कनि, तॾहिं ई कामयाबी मिले। मीडिया हाणे असांजी फास्ट थी वई आहे। मीडिया त हर हुन इशू ताईं पहुचे थी। पहिरियों इहो हूंदो हो त उहे केसिस मीडिया ताईं न पहुचंदा हुया। इन जे करे बि असांखे हिकिड़ो सेंस लॻे थो त जेको आहे कारोकारी जा इशूज़ वधियल आहिनि। ॿियो मां हाणे यूनिवर्सिटी जे हवाले सां ई हिकिड़ो रिसर्च पेपर त न चवंदासीं, हुनखे हिकु रिसर्च जो किताब ई चवंदासीं त सिंध जी औरत जागीरदाराणा सोच जे किताब में उन हवाले सां असां रिसर्च कईसीं। त उन में इहो कारोकारी जो बि हिकिड़ो सुवालु हुयो ऐं 100 खां मथे असां माण्हुनि जो इंटरव्यूज़ कया आहिनि। तक़रीबन सभिनी इन शइ खे कंडेम्ड कयो आहे। यानी सिंध
में अवेयरनेस आहे। सिंध जा माण्हू कारोकारी खे पसंदि कोन था कनि, पर जॾहिं असां कारोकारी ते ॻाल्हायूं था त असां चवंदा आहियूं त सिंध में कारोकारी, असां कारोकारी जो पस मंज़र त ॾिसूं। कारोकारी त जेको आहे सिंध जी रसम ई न आहे। कारोकारी त सिंध में जेका एडॉप्ट कई वई आहे। सो सिंध जा माण्हू त हूअं बि जीअं त अॻु में चयोसीं त अमन पसंदि आहिनि। सिंध जा माण्हू त न्याणी खे 7 क़ुराननि जे बराबरि सम्झंदा हुया। त इहा रसम असांजी आहे ई न, उनखे एडॉप्ट कयो वियो आहे। ऐं जेके सोच जंहिंजी माण्हुनि जी सही न आहे उहे ई इन ते अमल कनि था। न त कारोकारी जा केसिस अगरि ॾिठा वञनि त एतिरा न आहिनि। उहे केसिस कंहिं ॿिए पस मंज़र में थियनि था त उन्हनि खे मिसाल जे तौर ते मुंहिंजी तव्हां सां का दुश्मनी आहे त मां तव्हांखे कारोकारी जी केस में फासाईंदसि। अमूमन थिए त ईअं थो। मिसिंग पर्सन्स इशू आहे, ठीकु आहे न, उहो पंहिंजी जाइ ते इशू आहे। उनजे लाइ असांजी तंज़ीम जेका आहे सिंध प्रोग्रेसिव कमेटी जे प्लेटफॉर्म तां बि आवाज़ उथारींदी रही आहे। बाक़ी तव्हां चयो त केतिरा मिसिंग पर्सन्स आहिनि, त इन जो असां को डेटा न रखियो आहे त केतिरा मिसिंग पर्सन्स आहिनि। न सिर्फ़ु जीअं सिंध सिंध प्रोग्रेसिव कमेटी जे प्लेटफॉर्म ते आवाज़ उथारींदी रही आहे, उन सां गॾोगॾु सिंध तहरीक बि हमेशह हर हुन ते रही आहे। बाक़ी फैमिलीज़ जेके आहिनि, मिसिंग पर्सन जी फैमिलीज़ जो छा रिएक्शन आहे, छा उन्हनि जो हिन जे पोयां हालत आहे, त मां थोरो वरी हे जेका सूरत हाल लॉकडाउन वारी आहे इन सां हिन शइ खे जोड़ींदसि। त जॾहिं लॉकडाउन जो स्टार्टिंग थी त उनजे लाइ असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु चए पियो त माण्हू बुख मरी वेंदा, हीअं थींदो हूअं थींदो, माण्हुनि जो छा थींदो। त कॾहिं रियासत माउ जो किरदारु अदा कंदी आहे न, चयो वेंदो आहे त माउ जे बराबरि हूंदी आहे। त छा उन वक़्तु इहो ख़्यालु कयो वेंदो आहे त जंहिं माण्हू खे जहिड़े जाॻने माण्हू खे असां खणूं था, असां त चवंदा आहिनि त मुंहुं सहाए छॾिबो आहे, ठीकु आहे न, पंहिंजे साम्हूं जेको मरी वञे उनखे माण्हू सहाए छॾींदा आहिनि। पर जहिड़ो जाॻंदो माण्हू जंहिंजी असांखे ख़बर ई न आहे त उहो किथे आहे, घर जो कमाइण वारो बि उहो हिकिड़ो ई फ़र्दु हुजे, उहो हिनजी फैमिली केॾियुनि ॾुखियनि सूरत हालनि मां गुज़रे थी। उहे बुख ते वेठा आहिनि, उन ते वेठा आहिनि, बुख मरनि था पिया, या उनजे माउ हुजे, भेण हुजे, ज़ाल हुजे, उनजी पोयां रोई रोई मरी थियूं वञनि। इट मीन्स इशू आहे। उहे माण्हू काॾे था वञनि, जिदोजहदूं हूंदियूं आहिनि, उन में ॾुखियायूं बि ईंदियूं आहिनि त पाबंदियूं बि लॻंदियूं आहिनि। तव्हां बैन अल-अक़वामी तौर ते हिस्ट्री ॾिसो त जेके बि जिदोजहदूं आयूं आहिनि उन्हनि खे ॾुखियायूं आयूं आहिनि। ऐं उनखां परेशान थी चुप थी वञण त मुंहिंजे ख़्याल में सुठी ॻाल्हि न आहे। हा, हर क़ौम साबित क़दमीअ सां पंहिंजो मक़सदु हासिलु करे सघे थी। पोइ जेके ॾुखियायूं अचनि उन्हनि खे जेको उन तरीक़े सां सॉल्व करणु घुरिजे। बाक़ी सिंधी जेके आहिनि उनजी सिंध जी पंहिंजी हिस्ट्री आहे। तव्हां ॾिसो 5000 साल पुराणी असांजी हिस्ट्री आहे। ऐं सिंध हिकु अमन पसंद मोहबत वारा माण्हू आहिनि, पर पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ कॉम्प्रोमाइज़ करणु न सिखनि, कॉम्प्रोमाइज़ न कनि, ऐं ज़ाती मफ़ादनि ते क़ौमी मफ़ादनि खे जेसीं ताईं तरजीह न ॾींदा तेसीं ताईं कामयाबी हासिलु न थींदी। लॉकडाउन में राशन विराइण जे मसइले ते तव्हांजो सुवालु जेको आहे, त इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त शायदि तव्हां मुंहिंजी वीडियो कोन ॾिठी आहे 26-27 मार्च वारी, जेका मूं ई पहिरियों आवाज़ु उथारियो हुयो। त छाकाणि त जेके बि सोशल मीडिया ते अचनि पिया, सिलानी वेलफेयर ट्रस्ट थी वई, हैंड्स थी विया या ॿिया थी विया, मूं पाण छा उन्हनि जो चइजे त माण्हुनि जो हमदर्द थी मां उन्हनि सां राब्ता कया त ही माण्हू आहिनि, असांजे ॻोठनि में ही माण्हू आहिनि, हिननि खे राशन पहुचायो वञे। ऐं मूं पोइ उन्हनि वटि मूंखे जेको जवाबु मिलियो उहो सुठो जवाबु न हुयो ऐं तमामु इंतिहाई मायूस कुन जवाबु हुयो। उनखां पोइ मूं वीडियो हलाई ऐं उनखां पोइ असां फ़ैसिलो कयोसीं त असांजी तंज़ीम पाण राशन विराइण जो कमु कंदी पंहिंजे सिंधी माण्हुनि में। ऐं असां उनखां पोइ 28 मार्च खां शुरू कमु कयो आहे ऐं अॼु ताईं यानी कि 11 मई ताईं असां 406 ख़ानदाननि में राशन विराए चुका आहियूं बिना कंहिं तफ़रीक़ जे। हिन में असां वटि सिंधी बि आहिनि, त उर्दू स्पीकिंग बि आहिनि, त मुसलमान बि आहिनि, त गैर मुस्लिम बि आहिनि, ऐं सॼी सिंध में कयो आहे जेको असांजे वस आहार आहे। ऐं हिते इन हवाले सां पहिरियों आवाज़ु उथारण वारी ई मां हुयसि।
ऐं असां कमु कयूं था पिया। मां हिन तव्हांजे चैनल जे तवसुत सां पंहिंजा अञा साञावंदनि खे गुज़ारिश बि कंदसि त असांजी मदद कनि त जीअं असां वधीक माण्हुनि खे राशन पहुचाए सघूं। सिंध वासियुनि खे जेको पैगाम अॼु ॾियणु चाहियां थी तव्हांजे चैनल जे तवसुत सां, उन में असांजा क़ौम परस्त बि अची वञनि था, असांजा नौजवान बि अची वञनि था, त असांजे सिंधियाणियूं बि अची वञनि थियूं। त पंहिंजी औरत खे आज़ादी ॾियो, पंहिंजी औरत खे बराबरि जी जा हक़ ॾियो, बराबरी ॾियो, जीअण जी आज़ादी ॾियो, सोच जी आज़ादी ॾियो, उनखे पाण सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए जिदोजहद करण जी आज़ादी ॾियो, त पोइ सिंध जे हक़नि जे हासिलात परे न आहे। उन सां गॾो गॾु मां जेको आहे सिंध जी औरतुनि खे बि इहो मशवरो ॾींदसि त हू उन्हनि खे जॾहिं पंहिंजा भाइर पीअर या मुड़ुस सिंध जी आज़ादीअ लाइ, सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ उन्हनि खे आज़ादी ॾियनि था, उन्हनि खे पाण सां गॾु जिदोजहद में शामिलु करणु चाहिनि था, त उहे उन्हनि सां गॾु शामिलु थियनि ऐं भरपूर जिदोजहद कनि, त जेको आहे सिंध जा हक़नि जी हासिलात परे ई न आहे। नाज़रीन, अमीर सलमान जोड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं सिंध जी आज़ादी ऐं सिंध जो आजको एतिहाद यकजहती में ई आहे। कैमरामैन अयाज शाह सां गॾु अब्दुल हफ़ीज़ जतोई, वॉइस ऑफ सिंध, लंडन, कराची।